जंगी कंहिं बि मसइले जो आख़िरी हल हूंदो आहे। भारत में हिंदू इंतहा पसंद भारत खे तबाही तरफ़ धिके रही आहे। पाकिस्तान दहशतगर्दी जे ख़िलाफ़ मुश्किल तरीन जंग विड़ी आहे। पाकिस्तान उहो अज़ीम मुल्क बणजण वञी रहियो आहे जंहिंजो ख्वाब क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ॾिठो हुयो। कराची में पहिरियों कोरोना वायरस जो केस साम्हूं अची वियो। सिहत खाते पारां बि तस्दीक। कुझु ॾींहं पहिरियां ईरान जो दौरो करे वापसि आयल याया जाफ़री में कोरोना वायरस जी सुञाणप थी वई आहे। याया जाफ़री खे निजी अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में रखियो वियो आहे। अफ़गान में अमन पाकिस्तान जी कोशिश जो एतिराज़। अमेरिका ऐं तालिबान अमन मुआहदे जी दस्तक तक़रीब में पाकिस्तान खे शिरकत जी दावत। वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी शिरकत कंदो। 27 फरवरी के हवाले से ISPR पारा नओं नगमो जारी। चढ़ाव सूरज ऐं अपना पाकिस्तान नगमे में राहत फ़तेह अली खान पंहिंजे आवाज़ जो जादू जगाईंदो। पाकिस्तान में सोन जी 1 ग्राम की कीमत 8,060 रुपया 11 पैसा रिकॉर्ड। 1 मिलीग्राम सोन 8 रुपयनि जो थी वियो। पाकिस्तान जो ओपन की क्रिकेट टीम वर्ल्ड कप में पहिरीं कामयाबी माणे वरिती। पहिरीं मैच में वेस्ट इंडीज़ की टीम में शिकस्त ॾेई छॾी।